अज्जल वली कल फरज या कशफल करबे अन वजहिल हुसैन इक्शिफ करबी व करबल मोमिनीन बेअखी कल हुसैन थी अज एहसास यतीमींदा थी अज एहसास यतीमींदा मैं की तो ऐसे तो कबल ख्याले मैं समझिया मैडे प्यू दी जा वो मैडा वीर सजाद जो नाल वो अज समझ गया वे प्यू प्यू हो देने हाय अज होंदा प्यू मैडा नाले कहदी जुरत न है मैं को घेन वेंदा अज वखरियां कैद विचार हो मैं मासूम दावा किया पड़दा है जगू तस असगर दिखा गई जड़िश मर्द डर तू बाबे दे चुप करके दर्द वंडा हुसैन जामत टाइम को न है लम्हा सा बैठा चंद मिनट हुसैन जे दुखी थी या दुखा दुखिया भेण करणा हुसैन जामातियों हर मसाइब खान कह मसाइब खान बुधायो तो हुसैन के 9 लख जख्म होया कह बुधायो तो हुसैन के 10 लख जख्म होया हुसैन जामातियों करबला को वठी शाम ताई कहीं न बुधायो तो सकीना के एतरा जख्म होया जैखे ते जैजी दिल चवे आन हुसैन दी दीन के जिंगो ते टमाटर जिंदान के दरवाजे ते वेहना भेड़ भाई भाई हुसैन जामातियों भेड़ बावे हनान भेड़ जैसा भा पंजा पैर अगते वधाए त मां तुझे पैरन मु कंडा कढो मौला फरमाए सकीना तुझा त बई हथ बधल सकीना तू कंडा किए कढदी रोई चया भा तू पैर अगते वधाए मां तुझे पैरन जा तरू चुमा भी सही है कंडा भी कढा अधरात जे टाइम यजीद कमी ने सजाद मौला के घुरायो सिपाही मोकिले सिपाही अधरात जो अची सजाद जा जंजीर हलाया इमाम तटो सैयद चए तो बंदे खुदा अगर मुझो नालो न पियो अचे कैदी करे सने आ मुझा जख्म दुखाए छे हुसैन जामातियों इमाम फरमाए तो छो छड़े छो थारे मुखे ही कमीनू चए तो सजाद तो के हक में वक्त याद कयो आ इमाम फरमाए तो अधरात जे टाइम मौला फरमाए तो हिन वक्त मुखे छो घुराए ही कमीनू चए तो सजाद हाकिम जो हुक्म हिन मल हणो पवंदो हुसैन जा मातमी और बुजुर्ग ज़ाकिर पढ़ंदा कड़ी जो कड़ी सां लगी त नबी ज़ादियूं उठियूं
सजाद मथों भजंदियूं आहियूं चवन थियूं सजाद अधु रात जो काॾे मौला फरमाए थो अम्मा मूंखे हक़ में वक़्तु यादि कयो आहे सजाद ही बि कोई पेशी जो टाइम आहे सजाद अधु रात जो थो वञे इमाम फरमाए थो साइण जंहिंजो कोई न रहंदो आहे न अम्मा उनजे पेशनि जो टाइम न हूंदो आहे हुसैन जा मातमी ॾाढो ॾुखियो पहुतो दरबार में ही कमीनो तख्त ते वेठो चए थो सजाद इहा जेका 4 सालनि जी मासूम आहे इहा तुंहिंजी छा लॻंदी आहे इमाम फरमाए थो मुंहिंजी नंढी भेण आहे सजाद इहा तुंहिंजी छा लॻंदी आहे मुंहिंजी नंढी भेण आहे कमीनो चए थो सजाद मां इन जे लाइ हुकुम थो ॾियां वञी इनखे अकेले ज़िंदान में रखणो आहे इनखे वखरी कैद में रखणो आहे जेॾी महिल वखरी कैद जो नालो आयो इमाम रोवण शुरू कयो इमाम फरमाए थो कमीना हया करिया वो मुंहिंजी भेण मरी वेंदई कमीना हया करिया मुंहिंजी भेण ॾुखी आहे ही कमीनो चए थो सजाद मां हक़ मां मुंहिंजो हुकुम आहे तूं हिनखे खणी ज़िंदान में वञ 15 सिपाही गॾु ॾिनई हुसैन जा मातमियो इमाम रोवंदो रोवंदो ज़िंदान जे दरवाज़े ते आयो जेॾी महिल ज़िंदान जे दरवाज़े ते आयो साइण चए थी सजाद छो घुरायई अधु रात जे टाइम इमाम फरमाए थो मुंहिंजी भेण किथे आहे अम्मा मुंहिंजी 4 सालनि जी भेण जीअं जो बाज भरसा बीठी दामन हलाए चवे थी कहिड़ो हुकुम आहे तूं छो रोए इमाम फरमाए थो सकीना मां चवंदो हुयो मां ॾाढा न रोवंदो कर बा थियो चाहे इमाम फरमाए थो तुंहिंजे वखरी कैद जो हुकुम आहे साइण चए थी सजाद मूंखे खणी हल ज़िंदान वो सजाद तूं न रो सजाद मां मरी वेंदुमि त ख़ैर वो सजाद जे तूं मरी वए वो मुंहिंजे पुफिन खे केरु वतन पहुचाईंदो हुसैन जा मातमियो इमाम फरमाए थो भेण ईअं न पहिरियों उन्हनि पुफिन खे मोकिलाए हुसैन जा मातमियो जेॾी महिल पुफिन जो नालो आयो हर बीबी जे साम्हूं नंढा नंढा हथ वधाई रोई चवे थी माइया करबला खां वठी शाम ताईं वॾा सफ़र हुया माइया जे मुंहिंजे तरफ़ों काई ग़लती थी हुजे मूंखे माफ़ कजो ओ मूंखे हुसैन जो यतीम समझी माफ़ करे छॾिजो हुसैन जा मातमियो जेॾी महिल हुसैन जे पगदार पुट जो आ सकीना हलऊं ज़िंदान भेण खे खणी ज़िंदान जे दरवाज़े ते आयो सिपाही चवनि था सजाद हिन कोठियुनि में कोठियूं थी 7 कोठियूं आहिनि आख़िरी वञी कोठी में भेण खे लाइ पहिरीं कोठी अबूर कयईं भेण न ॻाल्हायो ॿी कोठी अबूर कयईं भेण न ॻाल्हायो जेॾी महिल चौथी कोठी में आयो भेण जे गल में भाउ जे गल में भाकुर पातई रोई चए थो सजाद मूंखे इतलाए वो सजाद ॾाढी गर्मी आहे बिल्कुलु अंधेरो आहे सजाद मूंखे इतलाए तुंहिंजी सुहिणी ॾाढ़ी बि नज़र नथी अचे इमाम फरमाए थो भेण जे मुंहिंजी मञना तूं शाम जे ज़िंदान में नाच भेण जे मुंहिंजी मञना तूं दरबारू न ॾिसे उन वक़्तु बाज गल मां भाकुर छॾई रोई चए थो थी आया जे एहसास यतीमी दा मैं की तो ऐसे तू कबर